ख़बर शामिल कयूं पिया रुकुन बुरड़ा खां। यूसी 42 ते फंक्शनल लीग जे जनरल काउंसिल फ़कीर मीहल हिंगोरो फार्म बहाल थियण बैदि रुकुन बुरड़ा में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी 42 समेत ज़िले सांगड़ जो अवाम पीर साईं पघारो सां गॾु आहे। फंक्शनल लीग हिकु अवामी ख़िदमत जो नालो आहे। बल्दियाती चूंडूं मुखालफ़नि खां खटे ॾेखारींदासीं। गुज़िरियल 14 सालनि खां वठी सिंध ते हुकूमत कंदड़नि खां बल्दियाती चूंडनि में ज़िले समेत सिंध जो अवाम हिसाब किताब करण लाइ सियासी तौर ते तयार थी चुको आहे। फ़कीर मीहल हिंगोरो वधीक चयो त बल्दियाती चूंडनि में असां मुखालफ़नि सां भरपूर मुक़ाबिलो करे पीर साईं पघारो जी दुआउनि सां कामयाबी हासिल कंदासीं ऐं हमेशह जीअं यूसी जे अवाम जी ख़िदमत कंदासीं। फंक्शनल लीग हिन वक़्तु ज़िले सांगड़ जे वोटरनि जो हिकु सियासी उत्साह बणिजी चुकी आहे, छो जो असांजा मुखालफ़ हिन वक़्तु अवाम वटि पंहिंजो सियासी एतमाद विञाए चुका आहिनि ऐं अवाम भेज पघारा जे नारे हेठि असां सां गॾु आहे ऐं हाणे असांजे मुखालफ़नि जे ठपनि हणण वारो वक़्तु ख़त्म थी चुको आहे। हिन बल्दियाती चूंडनि में सिर्फ़ु वोटरनि जो फ़ैसिलो हलंदो ऐं वोटर पीर साईं पघारो सां गॾु आहिनि। मुंहिंजी कामयाबी यकीनी आहे। बल्दियाती चूंडूं कामयाबी हासिल करे वोटरनि जी उम्मीदुनि ते पूरो लहंदुसि। रिपोर्ट कर रहा है जान मोहम्मद अपड़ो बे न्यूज़ रुकुन बुरड़ा।